7 अप्रैल जी रात जे पेट में सिंध वासियुनि लाइ कहिड़ा ॾंभ लिखियल हुआ उन जो अंदाज़ो तॾहिं थियो जॾहिं उहा राति सिंधी क़ौम जे हिकु बहादुर महबूब लीडर खे पंहिंजी झोली में खणी हली वई। उन राति सिंधियुनि लाइ करबला बर्पा थी वियो। हर तरफ़ लुड़कनि सुॾकनि सां गॾु उभ ॾारींदड़ ओछंगारूं हुयूं। उहा राति सिंध लाइ क़यामत खां घटि न हुई। 7 अप्रैल जी रात हर साल सिंध लाइ ॾुखनि जा अंबार खणी ईंदी आहे। मां पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो बहादुर लीडर न ॾिठो जेको पंहिंजो सिर तिरी ते खणी हले, जेको पंहिंजे वतन सां नींव निभाए, जेको पंहिंजी क़ौम मथां पंहिंजी जवानीअ जा अनमोल ॾींहं रातियूं निछावर करे। हू कंहिं फरिश्ते खां घटि न हो। हू जेको धरती जो धनार हो। हू जेको सिंधी क़ौम जो रखवालो हो। हू जेको सिंध जे मिसकीन माण्हुनि जो साथी हो। हू जेको ज़ालिम खे ज़ालिम चवण में न लवाईंदो हो। हू जिते ज़ुल्म थींदो हो उते फरिश्तनि जीअं पहुचंदो हो। हू जेको सिंधी क़ौम लाइ मसीहा हो। हू जेको सैयद जे फ़िक्र ऐं भिटाई जे बैतनि खे साबिया करण लाइ ॾींहुं राति हिकु करे जिदोजहद कंदो हो। हुन पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु ॾिसी वरितो हो। हुन सिंध जे पुठिते पयल असली सुञाणप खे सिंधी माण्हुनि अॻियां आंदो। हुन पाण खे सिंध ऐं सेध जे इश्क में एतिरो त बुलंद करे वरितो हो जो सिंध जे नौजवाननि खां वठी सिंध जे बुज़ुर्गनि जे वात में बि सिंध जे अमर किरदार शहीद बशीर खान कुरैशी लाइ वॾो लफ़्ज़ ॿुधण में ईंदो हो। हू जेको पंहिंजी धरतीअ जे इश्क में एतिरो त बुलंदियुनि ताईं पहुची वियो हो जो सिंध जा पीर